न अॼु लाइ त को नओं मसालो ई न मिलियो आहे। ऐं जे मसालो न मिलियो त गपशप कीअं करबी, ऐं जे मां गपशप न कई त मुंहिंजी राति कीअं निकिरंदी। अॼु अॼु ॻाल्हि छा आहे, अॼु त विंदुरी बि किथे नज़र नथी अचे। विंदुरी विंदुरी हेॾा हेॾा अच, होॾां केॾां पई वञे, हेॾा अच त भई वही ॻाल्हियूं कयूं। ॾींहुं कीअं निकिरंदो, हल अच अच झटि कर, अच अच विंदुरी अच वे त पाड़े जी ख़बर लऊं अच। ऐं मुई मस्त मस्त दर्शन ॾिनो अथई, तूं त ईद जो चंड थी वई आहीं, चंड। मुई आहे छा जो सुबुह खां शिकिल ई कान ॾेखारी अथई। अदी छा कयां, वक़्तु ई कोन थो मिले। घर में को न को कमकार निकितो ई पियो आहे। अञा दरवाज़ा मस साफ़ करियां त कबटनि ते मिटी चढ़ी पई आहे, अञा उहे मस साफ़ कयां त पटनि ते मिटी ॼमी पई आहे। असल सभिनी जॻह ते मिटी जा मण ॼमिया पिया आहिनि। किथे थियूं कम वारियूं ढंग सां कमु कनि, जहिड़ो तहिड़ो पोछो मारे वञी थियूं जान छॾाए भॼनि। छॾ त लुॾा। सची थी चई भेण, जे कम वारनि जे आसरे ते घर छॾियो त घर कचरा घर बणिजी पवंदो। पंहिंजा हथ पेर हणी घर खे साफ़ सुथरो रखी था सघूं, पर छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। तो उन पारूअ मां जी धीअ जी ॻाल्हि ॿुधी अथई? कहिड़ी धीअ, ममता या मोहिनी? चतरी, मां वञा थो मैटनी शो में ऐं शाम जो 4 बजे ईंदुसि। हा हा तव्हीं भले वञो, तव्हां में मुंहिंजो कहिड़ो कमु। हा त मां छा पई चयो, तो हुन पारूअ जी धीअ बाबति ॿुधो आहे? कहिड़ी धीअ, ममता या मोहिनी? अरे उहा ममता जेके रोज ऑफिसर कार में घर छॾण ईंदो अथसि। वेंदी त पंध आहे, पर ईंदी त ईअं आहे ॼण त को सेठियाणी हुजे, ऐं लहंदी त ईअं आहे ॼण का सेठियाणी असांजो पाड़ो ख़रीद करण आई हुजे। अरे हूंदी पंहिंजे घर जी। छॾ त लुॾा, उहा भॼी वई छा ऑफिसर सां? न उन वीचारे खे त धोखो ॾिनई, पर जेको कुंड ते ठेकेदार जो पुटु आहे न पंजाबी, उन सां भॼी करे शादी कई अथई। कंहिंखे पतो बि कोन पियो आहे। हूंदी पंहिंजे घर जी। पर मुई तोखे कीअं ख़बर पई? अरे टियों ॾींहुं सुबुह जो हुन पंजाबी छोरे सां गाॾीअ ते वेंदे ॾिठोमांसि। मां बि डुकंदी हिन जी माउ खे इहा ॻाल्हि ॿुधाइण वियसि। इन जी मां ॾंद कढी मूंखे साॻी कथा ॿुधाई। दिलि में त थियो अहिड़ो मुईअ खे बुझो हणांसि। हूंदी पंहिंजे घर जी। पर मुई कल्ह बि त हुन ऑफिसर सां कार में आई हुई, उनजी पचर ई नथी छॾे। सफ़ा को बेशर्म आहे। छॾ त लुॾा। अरे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। घोर कलजुग अची वियो आहे, घोर कलजुग। अरे कुंड में जेको ठेकेदार रहंदो आहे न, अरे उनजे पासे में जेकी सावित्री रहंदी आहे, अरे ठेकेदार जो जंहिंजे घर में अच वञ आहे, जेॾी महिल ॾिस तेॾी महिल सावित्रीअ घर जा धिका पियो खाए। मूं सॼो ॾींहुं उते वेठो आहे पंहिंजे घर जो। ऐं बड़ी संदसि घोट कुझु न चवेसि? उहो त मूं ॿुधू चरियो वांगण। उहो त चंडो ख़ुशि लॻो पियो आहे त लाखो पति ठेकेदार सुबुह शाम संदसि घर अची सलामी थो ॾे। उन चरी खे कहिड़ी ख़बर त संदसि ज़ाल कहिड़ा पई रंग ॾेखारे। हूंदी पंहिंजे घर जी। ऐं बड़ी अञा तोखे उनजी ॿी ॻाल्हि जी ख़बर कोन्हे, उन सावित्रीअ जे धर्म जे सत्यवान जी। धर्म जो सत्यवान? अरे तुंहिंजे चवण जो मतिलब छा आहे? अरे हिन धर्म जो हिकु भाउ कयो आहे, हू पंहिंजी कॉलोनीअ जे सीधे वारो। मंझंदि जो सिधो दुकान बंदि करे अचे पंहिंजी सावित्री भेण खां रखड़ी ॿधाइण। असीं रक्षाबंधन ते बि मुश्किल सां पंहिंजी भाउ जी शिकिल ॾिसूं, ऐं ही रोज़ अचे पंहिंजी भेण जो दर्शन करण। स्कूटर जो आवाज, हल त ॾिसूं केरु आहे।
हल त पाड़ी में ॾिसूं की रहे ऐं बड़ी होॾा त ॾिस ममता जी भेण मोहिनी छोरे पुठियां स्कूटर ते वई अलाए किॾा पई वञे। हली पाड़े जी पंचायत। असल माइटन छोरी जी बेड़ी बोड़े छॾी आहे। आज़ादी ॾिनी अथनि त वञी पंहिंजा घोट पाण ई पकड़ियो त ॾेती लेतीअ मां जान छुटनि ऐं छोरियूं मुफ़्त में अगामजी वञनि। छॾे त लुॾा। घोर कलयुग अची वियो आहे भई, घोर कलयुग। ऐं विंदुरी साम्हूं त ॾिस शींहं वांगुरु पंहिंजे पासे वारी पुतली ॿिरांगो भरींदी पई अचे ऐं हुनजो घोट गॾे वांगुरु सामान ढोईंदो सेकंदो पियो अचे। वीचारे जी ॼिभई ॿाहिरि अची वई अथसि। हली पाड़े जी पंचायत। अञा त मूं जॾहिं ॾाकण चढ़ंदो तॾहिं सॼी हवा ई निकिरी वेंदसि। असल पंचर थी अची पट ते पवंदो। छो भला छो? लिफ्ट बंदि आहे छा? हा, सुबुह खां वठी बंदि आहे। अरे 4 थी विया छा? ऐं बड़ी तोखे वरी छा थियो जो रखी रखी ओचितो टाइम यादि आयो अथई? चतुरी, हिन पाड़े ते नज़र रखण लाइ पाण खे दूर ताईं नज़र रखणी खपे, जीअं को बि पाण खां नज़र बचाए पाड़े में गिड़ी न सघे। हली पाड़े जी पंचायत। हू ॾिस भाउ पहलूमल पंहिंजे वक़्त ते ई मैटनी शो ॾिसी डुकंदो पियो अचे। छॾ त लुॾा। मार पवई केॾो न परियां खां ई सुञाणे वरितई। ॾाढी छिती नज़र अथई। सालू मां ई पंहिंजे घोट खे कोन थी सुञाणां ऐं तो ॾिसी वरितई हूंदी पंहिंजे घर जी। मूं ॿुधो आहे त तुंहिंजो घोट देवता देवीअ खे प्रसन्न करण लाइ सुबुह शाम पंहिंजे हथनि सां ठाहे चांहि जो अमृत पीआरींदो आहे ऐं तूं बि वरी सॼे पाड़े में संदसि सारा कंदी आहीं। अधी सच थी चई। हिननि जे हथनि जी चांहि ठहियल त अमृत खां बि वधीक वणंदी आहे। त थी वञे हुनजी जांच पड़ताल। उहो वरी कीअं? बिल्कुलु सवलो तरीक़ो आहे। जीअं ई तुंहिंजो घोट अधु मुंहुं थी 4थे माड़ ताईं पहुचे त खेसि साह पटण खां सवाइ हुकुम ॾिजईंसि त हेॾां मुंहिंजी ऐं मुंहिंजी साहेड़ीअ लाइ 2 कोप चांहि ठाहे वठूं न। ॾिसजे गूंगीअ गांइ वांगुरु असल कुझु कुछंदो ई कोन। पर ध्यानु रखजांइ टीड़ियूं निसरूं करी तोते लाइन ज़रूर मारींदई। ज़ालूं संदसि कमज़ोरियूं अथसि। केतिरो बि रोकियांसि टोकियांसि पर आदत खां मजबूर ज़ालुनि ॾांहुं निहारींदो ज़रूर हूंदो पंहिंजे घर जो। ठीकु आहे, मूंखे बि मर्दनि खे नचाइण में मज़ो ईंदो आहे। मुंहिंजो घोट त बाओ बुद्धू, संसार में रहंदे बि सन्यासी, ज़ाल जात खां त असल कौ खाईंदो आहे। तुंहिंजे घोट खे टिपा ॾियारींदसि। टिपा? चतुरी, दिल में न कजांइ ऐं मूं ते विश्वास रखजांइ। छॾ त लुॾा। 100 सालनि खां वॾी उमिरि आहे तव्हांजी। असल हींअर तव्हांखे यादि कयो ऐं तव्हां साम्हूं अची विया। सची आई मिठड़ी, अॻे जन्म जा कर्ज़ ईअं थोड़ी लहंदा, लंबी उमिरि ताईं चुकाइणा पवंदा। पर हिकु ॿी बि चवणी आहे, शैतान खे यादि कर ऐं शैतान हाज़िर। ईअं त यादि कोन कयो ई। अरे ज़रूर को मुंहुं में कमु फाथो हूंदे। अॼुकल्ह माण्हू माउ पीउ खे ई कोन था पुछनि। घोट वरी कहिड़ी हस्ती आहे? हेॾां छॾियो इहा टोप बाजी, वठो ॻाल्हि जे घाटे खे। मां कम करे करे थकिजी पई आहियां पर कमु आहे जो खुटे ई कान थो। असल वक़्तु ई नथो मिले जो घर जा कम पूरा करे सघां। हेॾा तव्हां तकड़ा तकड़ा 2 कोप चांहि जा ठाहे वठो न। अॼु विंदुरी खे बि तव्हांजे हथनि जी चांहि पीअणी आहे। हूंदी पंहिंजे घर जी। हा सच थी चई मिठड़ी, कम मां तोखे फुर्सत ई किथे थी मिले। ॾिसां पियो 12 बजे खां 4 बजे ताईं विंदरीअ सां विंदरी पई आई। लॻे त तावगी वे।
अञा केतिरो वक़्तु लॻंदो तोखे पाड़े जी पहिरेदारी पूरी करण में? चङो, मां चांहि ठाहे थो अचां। भाऊ माफ़ कजो, तव्हांखे चांहि जी तकलीफ़ थी ॾियां। हिते हिन चतुरी तव्हांजी चांहि जी तारीफ़ कई त मां बि सोचियो त मां बि छो न पी करे आनंद वठां। छॾ तलुना। अरे हीअ त मुंहिंजे हर हरकत जी सारा पई कंदी आहे, पर मुंहिंजी हर हरकत जो आनंद न माणिजो। लॻे त टाके भई चतरी थोरी शक शुबा जी आहे, मुंहिंजी हर हरकत शक पई कंदी आहे। ईअं न असां ॿई हुनजे शक जो शिकार थी वञूं। हेॾां बंदि कयो इहे बकवास ऐं लॻो पंहिंजे कम खे ऐं फटाफट प्यारो असांखे गर्मा गरम चांहि। बाबा तुंहिंजो हुकुम सिर अखियुनि ते, जल्दी अची जो तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियां। जेसिताईं लॻा पिया हुजो। अरे ही केॾांहुं हली आहे? माल ॾाढो भारी आहे। अरे मां हिते मरियो पियो आहियां। ऐ ही त किरिया पिया आहिनि। ओ चतुरी, ओ विंदरे, हेॾां अचो। ऐ ही छा? भाई घुमण जी त हवा ई निकिरी वई आहे। मुंहिंजो पंचायत छॾियो ऐं हलो हली खणोसि। पंहिंजे घर जो माल ॾाढो जोड़िए करे निभागर सोसाइटी वारनि लिफ्ट बंदि करे छॾी आहे। अरे अहिड़ी खटाइरी लिफ्ट हणण खां सुठो आहे त हणनि ई न हा। हिक न ॿेड़ी रोज लिफ्ट बंदि, हिक न ॿेड़ी रोज लिफ्ट बंदि। निभागा प्रमुख तोड़े सेक्रेटरी ॿई आहिनि छरा सांड। उन्हनि खे कहिड़ी ख़बर, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त आर्तवार ॾींहुं ज़ालूं मॉल में वञी करे हीअं डिग ख़रीदारी कंदियूं आहिनि ऐं ख़रीदारी करे पंहिंजे घोट जे मथे चाढ़ींदियूं आहिनि। माल त ॾाढो भारी आहे। भेण भेण हिननि चंडनि खे कोन छॾींदुसि। एतिरो नथा सोचनि, एतिरो नथा सोचनि त घोटनि जी चेल चिबी थी वेंदी डाकुरुनि था माल गिलींदे गिलींदे। पाण चंडा इन करे शादी कोन था कनि। कौन छड़ींदो असां हिन प्रमुख तोड़े सेक्रेटरीअ खे अॼु। जॾहिं लिफ्ट बंदि, माल त ॾाढो भारी आहे। पर मां हिन प्रमुख ऐं सेक्रेटरीअ खे कोन छॾींदसि। तव्हां शांत थियो, शांत। हाणे जेको थियो सो वाह वाह। हा, ॿिन्हिनि खे न छॾिजई, ॿिन्हिनि खे न छॾिजई। हेॾां तव्हां ॾिसजो, हिन निभागनि जा न तराई कढी छॾंदी मान। भाऊ घुमण महिल कीअं था महसूस कयो? ठीक त आयो न? हा हा, कीअं आयो हाणे? छॾ तलुना। हा भेण, बिल्कुलु ठीकु आहियां। ठीक करण वारी मूंसां गॾिजो बीठी आहे। थोरो बि हेॾां होॾां थियुसि त पाण ई धक भुजा हणी करे मूंखे ठीकु करे छॾींदी। पोइ मूंखे छाजी चिंता? अरे जोए त मुंहिंजी आहे जादूगर, खिली करे निहारे त मुंहिंजो दुख थी वञे फुर। हली पाड़े जी पंचायत। लगी तू त पुतलीअ खे इहो घोट लॉटरीअ में लॻो अथसि। हूंदी पंहिंजे घर जी। न त अॻे जन्म में मुड़ुस लाइ ज़रूर कोई विर्त रखिया हूंदई, तॾहिं इहो मिलियो अथसि। छॾ तलुना। तूं बि अहिड़ो घोट हासिल करण लाइ हींअर खां ई विर्त रखण शुरू करे छॾ, त ॿिए जन्म में तोखे अहिड़ो जोए जो मज़ो हासिल थियई ऐं जान छुटे हुन हरकत बाज़ मां।
खूह में पवे यो मो लिगड़ो वांगण पंजा जन्मन ताईं मुबारक हुजे पुतलीअ खे यो मोथो पंहिंजे घर जी माल त ॾाढो भारी आहे। तव्हां ॿई बि हिक ॿिए जे कन में मॉल मां ख़रीदारी करण जो प्रोग्राम पई ठाहियो छा? हेॾा चाबी त ॾियो फ्लैट जी। हा, कढी वठ चाबी। किथां कढां चाबी? अरे मुंहिंजी ॿाली ॿोली, तोखे इहो बि ख़बर न आहे त चाबी किथां कढबी आहे। हा, ही पुठे जेब में चाबी पई अथई, कढी वठ। अरे कढी वठ चाबी, पुठी खीसे में पई अथई। अय्यदी खरीदारी करे आई आई छा? ऐं चतुरी हेॾो माल भला कोई मुफ़्त में ॾींदो आहे छा? तूं बि अखियुनि हूंदे अंधनि वारियूं ॻाल्हियूं पई करी। ॾिसी कान थी शहर जी हर दुकान जा नाला थैलियुनि ते लॻा पिया अथसि। ज़रूर खरीदारी करे आई थई। छॾ त लुना। हाँ दी, सुबुह जो 11 बजे खां वठी 3 बजे ताईं खरीदारी कई आहे। शहर जो हिकु बि दुकान कोन छॾियो आहे। अय्यदी ॾिसण त ॾे छा छा ख़रीद करे आई आई? शायद शहर जा सब दुकान खरीद करे आई थई। हूंदी पंहिंजे घर जी। भाऊ घुमण थोरो घुमी असांजा मुंहुं त कर त चेक कयूं असांजी भेण छा छा वठी आई आहे। किथे असांजी भेण ठगजी त कान आई आहे न? अली पाड़े जी पंचायत। वाह, छा त महकंदड़ साड़ी है। वाह वाह, पर हाणे इहा आउटडेटेड थी वई आहे। सेल में 300 रुपए में मिले पई। पर तोखे ख़बर अथई जॾहिं मार्केट में इहा पहिरियों दफ़ो आई हुई न त पूरा 1000 रुपया ॾेई मूं हुनखे वरितो। हाँ, तोखे त अहिड़ी साड़ी वणी कोन हूंदी। तो त बिना पाइण जे दान करे छॾी हूंदी। छाकाणि त मूं तोखे कॾहिं अञा ताईं साड़ी पाईंदे न ॾिठो आहे। छॾ त लुॾा। हीअ साड़ी मॉडर्न ज़माने जी अथई। अॼु न मार्केट में आई अथई। मां त 200 रुपया वधीक ॾेई करे वठी आई आहियां इहा साड़ी। सॼे शहर में मां ई हिकिड़ी आहियां जो इहा साड़ी पहिरियों दफ़ो मां पाईंदसि। पुतली, मूंखे त लॻे थो त तूं ठगजी आई आहीं, ठगजी। दुकानदार तुंहिंजी असुल चती लाइ छॾी आहे। मां जान मां त तोखे इहा साड़ी सस्ती वठी ॾियां, बिल्कुलु सस्ती। अरे वाह, ही सलवार कुर्तो त ॾाढो सुठो वठी आई। हिनखे ॾिसी त मूंखे पंहिंजो बचपन जो ज़मानो यादि अची वियो। आवारा फिल्म में राज कपूर हिक हथ में गिटार ऐं ॿिए हथ में झुकियल नरगिस यादि अची वई। किथे म्यूज़ियम मां मसवाड़ ते त कोन वठी आई आहीं? हूंदी पंहिंजे घर जी। न भेण, कसम सां थो चवां, मॉल में पैसा ॾेई करे साड़ी ख़रीद करे आया आहियूं। उहो बि 1600 रुपए में 20% डिस्काउंट घटि करण खां पोइ। पहिरियों त मॉल वारो ॾे ई न पियो, चए पियो त हिन लेटेस्ट नमूने जा रुगो 2 पीस आहिनि। पोइ मूं चयोमांसि त मुंहिंजी जोए लाइ ॾे न। पोइ वञी ॾिनई, चई खणी वञ। हिकु मां पंहिंजी जोए खे ॾींदुसि, ॿियो वञी तूं पंहिंजी जोए खे ॾे। त पाए करे जलसा करे ऐं पाड़े वारियूं भले वेठियूं सरनि परनि ऐं हिन साड़ीअ लाइ फतकनि। माल त ॾाढो भारी आहे। बेटा, कुत्तो सॼाणे कणक जी मनीअ मां। ही त खाली खूह में ॾेॾड़ा वांगुरु अथव, जेके खूह में वेही करे टां टां वेठियूं कनि। ऐं अदी नाराज़ छो थी थीं? असां त मस्ती पे कई। चङो भला चादर ऐं सोफा जा कवर त ॾेखार। अड़े भाऊ, हीअ लुटो छो पिया? सिधा थी वियो त पुठियां खां चादरूं कढी ॾिसूं। अरे पुतली ॾिस त खई, तुंहिंजो घोट ईअं झूले छो पियो? मुझे मुझसे अरे मैं अचो ना। अरे चाय वही वे
छाते घुमण चिंता न कयो वो थकावटे करे किरी पिया चिंता न कयो मां हींअर हिन लाइ चांहि थो ठाही अचां चांहि पीअंदो ऐं हीअं खड़ो थी वेंदो घुमण घबरायो न मां होश में आया शेवा में तकलीफ़ूं त ईंदियूं न उहो बि जोए जी शेवा में सचो आई पुट सचो आई हाणे सरकार खे बि तो जहिड़े माण्हुनि लाइ पत्नी भूषण अवार्ड अनाउंस करणु खपे हाणे तूं चिंता न कर हिते आराम कर मां थोरो चांहि में पाणी विझी तुंहिंजे लाइ चांहि खणी थो अचां मुंहिंजी चांहि पी हीअं खड़ो थी वेंदो चिंता न कयो यार चांहि त ॾाढी सुठी ठाही अथई पक ई पक भाभीअ तोखे चांहि ठाहिण सेखारी हूंदी हीअ छा सेखारींदी अरे हिन चांहि जे चस्के ते त हीअ मुंहिंजे ॼाण में फाती उहो वरी कीअं अरे सम्झी नथो चतुरीअ जी माउ यानी मुंहिंजी ससु मुंहिंजी माउ जी पाड़े वारी बि हुई त उनजी साड़ी बि हुई पंहिंजे घर में कॾहिं चांहि कोन ठाहींदी हुई शाम जे वक़्तु चांहि जे टाइम ते टपकी पवंदी हुई असांजे घर में सम्झी अरे वाह भाई वाह मां बि पुतलीअ खे चवंदुसि त रोज़ शाम जो ईअं ई कंदी करे अरे मुंहिंजी माउ हूंदी हुई ॻाल्हियुनि जी ॻोठ सो मूंखे धक बुजा हणी रंधिणे में मोकिले छॾींदी हुई ऐं मां बि चांहि ठाहे ठाहे एक्सपर्ट थी वियुसि लॻे त टाकी भाऊ चांहि त ॾाढी सुठी ठाही अथव अंदर ई ठरी पियो पर इहो त ॿुधायो त चांहि जे चस्के में चतुरी तव्हांजे ॼार में फाथी कीअं छा ॿुधायांव मुंहिंजी ससु साहिबाई मूंखे ॼार में धिको ॾेई छॾियो चवे चतुरीअ खे अहिड़ी जहिड़ी चांहि वणंदी कोन्हे तूं ठाहे पियारीसि मतां हुनखे वणी वञे ऐं मूं मिसकीन खे चांहि जे कोप सां गॾु अकेले हिन वटि मोकिले छॾियूं बसि पोइ त हूअ चांहि जो ढुक कोप मां पई पीए ऐं मां नीह जो ढुक हुनजे नेहन मां पियो पीआं पोइ छा थियो यार तूं त शर्माए जी टमाटो थी वियो हूंदे माल ॾाढो भारी आहे पोइ हू मुंहिंजे वेझो आई अञा वेझो आई पोइ मुंहिंजो कंधु मथे करे चयईं अरे तूं छो पियो शर्माइण त मूंखे खपे मर्द आई या माई बस इहो ॿुधी मूंखे पंहिंजी लव थ्योरी ध्यान में अची वई लव थियरी तव्हांजी वरी कहिड़ी लव थियरी आहे अरे न चवे त छुअणो न ऐं हा चवे त छॾणो न सो मां बि हथ जले पाकड़ पाए आए लवी चवण वाह वियो मांसि त मुंहिंजी सस जी रड़ ॿुधुमि आई पहलूअ मां तुंहिंजो ई निबागो छोरो मुंहिंजी धीअ खे आई लव यू पियो चवे बीड़ी का बुडेस मोए चंडे जी बस यार मां जो बुजो बि खाधुमि ऐं बिना ॾेती लेती जे हिन मुसीबत खे घर खणी आयसि मुंहिंजी तव्हां सां सहानुभूति आहे पर वरी बि क़िस्मत वारा आहियो त चतुरीअ जहिड़ी चालाक ज़ाल मिली अथव जंहिंजी नज़र चौधारी फैलियल आहे किथे छा थो थिए किथे छा थियण वारो आहे उन बाबति अॻुवाट ई ख़बर पइजी वेंदी अथसि छॾ त लुॾा अरे इन करे त मां किथे कंध खणण जी कोशिश बि कंदो आहियां त नांगण वांगुरु फण खणी फुकारींदी आहे पर भाऊ तव्हां त शेर मर्द आहियो घर में बिली थी वेंदा आहियो छा हा सची आई ॿाहिरि तोरे घर में त शेर ई आहियां पर हीअ दुर्गा देवी जॾहिं सवार थींदी आहे न तॾहिं शेर जी गर्जन पाण ई बंदि थी वेंदी आहे यार सच थो चई ज़ालूं त दुर्गा जो ई रूप आहिनि इन करे जॾहिं पहिरियों दफ़ो मूंखे पुतलीअ खे ॾिसण लाइ चयूं त मां घबराइजी वियुसि हथ जोड़े चयो मान भई पराई न्याणीअ खे ॾिसण जी हिमत मूं में कोन्हे जहिड़ी बि हूंदी मूंखे हलंदी माल ॾाढो भारी आहे
वाह घुमण वाह वाकई हिमत वारो आहीं कहिड़ी बि मुसीबत हुजे खणण लाइ तयारु वेठो आहीं ॿियो छा कयां यार शादी करे जोए जी शेवाई त करणी आहे पोइ कहिड़ी बि हुजे छा फ़र्क़ु पवंदो माल ॾाढो भारी आहे पोइ त पुतलीअ बि हिकदमि हा कई हूंदी पंहिंजे घर जी न भाभी हा वरी किथे कई अलाए जो मुंह में शक पियुसि सो मुंहिंजे घर पुॼी वई मूंखे झांचे परखे सवाल पुछी शर्तूं मञाए करे पोइ हा कई पर हाणे मूं मां एॾी ख़ुशि आहे जो 7 जन्मनि ताईं गॾु रहण जो मूंखां वचन वरितो अथई माल ॾाढो भारी आहे यार क़िस्मत वारो आहीं 7 जन्मनि लाइ तुंहिंजी बुकिंग थी वई इन ख़ुशीअ में का पार्टी त ॾे यार घबराए न सुभाणे आर्तवार जो ॾींहुं आहे याने 30% डिस्काउंट वारो ॾींहुं टिनिनि ॼणनि पाण में मिली करे परचेसिंग जो प्रोग्राम ठाहियो आहे याने मॉल में वञी परचेसिंग कंदियूं ऐं सॼो ॾींहुं विञाईंदियूं ऐं पाण खे पंहिंजे पापी पेट जे सवाल जे लाइ कुझु न कुझु त खाइणो ई पवंदो इनखे ई खणी तूं पार्टी सम्झजांइ यादि रखजांइ सुभाणे बकरनि वांगुरु ॿे करे हिननि जे पुठियां हलणो पवंदो यार हिकु ॻाल्हि ॿुधाए पर तूं कंहिंखे ॿुधाइजांइ न असुल न दोस्त तुंहिंजो कसम भले ॿुधाए मां रोज सुबुह शाम मंदिर वेंदो आहियां ऐं हफ़्ते में 3 ॾींहं विर्त बि रखंदो आहियां विर्त वाह पत्नी विर्ता पति वाह 7 जन्मनि लाइ तुंहिंजी इहा लॉटरी पकी आहे मुंहिंजी पत्नी बि मंदिर हलंदी आहे विर्त रखंदी आहे जीअं 7 जन्मनि ताईं मां ई हिनखे पतीअ जे रूप में मिलियां पर मां बि अहिड़ो चढ़ियो कोन आहियां माल ॾाढो भारी आहे उहो त शिकिल मां लॻे ई पियो त तूं चढ़ियो कोन आहीं वरी बि ॿुधाए चङो हेॾां कन ॾे मां मंदिर में प्रार्थना कंदो आहियां त हे प्रभु ईंदड़ 7 जन्म मूंखे माफ़ कजांइ ऐं सिधो ई 8हों जनम ॾिजां जीअं हिन मां जान छुटे माल ॾाढो भारी आहे वाह सियाणा कांव वाह लॻे थो तूं त चङनि खे चरियो कंदे हेॾां चई थी छॾियांव अॼु मॉल में मूंसां गॾु अचो इहे न त वरी रोज़ वांगुरु पंहिंजी कार में वेठा हुजो पोइ पई मां अकेली लुॾां तूं अकेली कॾहिं लुॾी आहीं तो सदाई मूंखे गॾु ई लुॾायो आहे ॾिस मूं ते हिकु महिरबानी कर मां तोसां गॾु हलां ज़रूरु थो पर मां ॿाहिरि कार में वेठो पियो हूंदुसि ही पर्स तूं रख जेको खपई वठिजांइ पर हिकिड़ी ॻाल्हि ख़्यालु रखजांइ मॉल ॾाढो महांगो अथई हेॾां तव्हां न हलंदा त मुंहिंजो सामान केरु खणंदो अरे लुडणी हू गॾु हले थो न उनखे पकड़ाए छॾजांइ छॾ त लुडा भाऊ वादूमल जल्दी का डुका है जीअं जल्दी मॉल पहुचूं हली करे एॾा एॾी तकर वारी छाजी लॻी अथव मुंहिंजी मिठड़ी ॾिसी नथी न उथल आहियां न वेठल आहियां असुल हवा में लटकियो पियो आहियां किथे लटकंदे मुंहिंजी हवा न निकिरी वञे माल ॾाढो भारी भाऊ घुमण घबरायो न अची पहुता आहियूं भेण पुतली भाऊअ खे ध्यान सां पकड़ीस किथे ब्रेक लॻण जे करे ॿाहिरि वञी न किरे ऐं चतुरी चिंता न कर हिननि जो करोड़नि जो वीमो भरियल आहे करोड़ जो वीमो हा मार मूंखे हेॾा तव्हां मॉल में हलो था छा न सभागी न मूंखां कोन थो पुॼे तोसां गॾु धिका बि खावां ऐं सामान बि ढोयां हेॾा सामान जी चिंता तव्हां न करियो गॾे न हाणे पोइ सामान खणंदो पहलू बि सामान में हथ विझण वारो कान अथव हा
अरे बदमाश पहलू त मॉल में अछूं सेकण थो हले, उते हली सेल्स गर्ल सां मथो हणंदो। तुंहिंजो छा मतिलबु आहे मां उते हली करे इहे कम कयां? न हेॾा मां तव्हांखे इन करे नथी वठी हलां, तव्हांजी चॉइस केॾी न सुठी आहे। ॾिसो कीअं मूंखे कीअं चूंडे वरितव, लुॾा। अरे तूं ही वेठी लुड, मूंखे लुॾण जो शौक़ु कान्हे जो तोसां गॾु हली धिका खां। तूं ही वञ। छा आहे भाऊ, जोए सां गॾु चंबड़ी पियो आहीं? शादीअ खां अॻु त चई पियो नोड़ी गिचीअ में विझी फांसी ॾींदुसि, हैं? पर शादी न कंदुसि। अरे यार नोड़ी त गिचीअ में विधी हुई, पर गुलनि जे माला जी। उन गुलनि जी माला सां माण्हू रोज़ रोज़ धीरे धीरे पियो मरंदो आहे। अरे भाई हाणे कार मां हेठि लवण जा घणा पैसा वठंदा? अरे यार तूं बि हल, न त मुंहिंजी डबल ड्यूटी लॻी वेंदी। हिकु दफ़ो तुंहिंजे तरफ़ा ॾिसंदुसि, हिकु दफ़ो पंहिंजे तरफ़ा ॾिसंदुसि। जलसा कर यार, पंज यांग में कीअं में अथई? हा भाऊ आडूमल, तूं बि असां सां गॾु हल, न त तुंहिंजी घरवारी एॾी खरीदारी कंदी त जिभई ॿाहिरि अची वेंदे। अरे आज्ञाकारी ऐं श्रद्धालु भक्तो, जल्दी जल्दी वञो पाजी जो इन पुठियां। मां त हिते वेही करे आराम थो कयां। वञो वञो। मूंखे त हिते मॉल में अचण वणे ई कोन, त हिन चतुरीअ जे चए ते आई आहियां। बाक़ी हिते अखियूं फाड़े बुद्धन वांगुर वेठो हल। अली पाड़े जी पंचायत। तूं गोठाणीअ जी गोठाणी। अरे दुकान जी हद बि त हूंदी आहे न। मॉल त ॾिस केॾा वॾा आहिनि, जेको खपई उहो वठ। हूंदी पंहिंजे घर जी। अदी मां त खाली दुकान जी शयूं ॾिसण ईंदी आहियां। हलो हलो माल त ॾाढो भारी आहे। हाँ हूंदी मी पंहिंजे घर जी। हेॾो बिल, हेॾो कीअं? ॾिस अची विया। हेॾा ही पकड़ियो, अचां थी मां। माल त ॾाढो भारी आहे। भाऊ थोरो ही बि पकड़ियो न। अचां थी मां, अचां। हिकु ही ॿ ॿिया थी खणी अचां। माल त ॾाढो भारी आहे, असुल गधे वांगुर हालत कई अथव। हलो हाणे न हलो। माल ॾाढो भारी आहे। अरे पर मिठा या पेती त हेठि रख।
पेती जे हेठि रखंदो त हिन जी ज़ाल साह ई कढी छॾींदसि। बेटा मज़ा जे ये बैग हेठि रखी अथव। माल त ॾाढो भारी आहे। मुंहिंजो मुड़ुसु केॾां वियो? छॾ त लुॾा। लॻे त टाउ थी। छा चयवा? तोखे पियो चवां। बोले साहब, ऑर्डर में क्या लेगा? अरे भाई तुम शादीशुदा है या कुंवारा? ऑर्डर देने का इससे क्या वास्ता साहब? अरे भाई समझता नहीं है, शादीशुदा होता तो सीधा होम मिनिस्टर के पास आता, क्योंकि खाने पीने के मामले में सिर्फ होम मिनिस्टर का राज चलता है। भैया लंच वाली फिक्स थाली 6 लेके आओ। और हाँ, आज रविवार है तो 50% डिस्काउंट वाला बिल लेके आना। ओके मैडम। तो पंहिंजे घर जो हाणे खाई वठो रोटी, हाणे छॾो इहा बक बक ऐं हलो घर। हाणे ॿुधव, हलो घर। हलो हलो, माल त ॾाढो भारी आहे। अरे मुआ वेटर अभी जल्दी बिल खणी अच। साहब ये लो बिल। हेॾा बिल माल त ॾाढो भारी आहे। छॾ त लुॾा। मुआ, तुम चर्या तो नहीं हो गया है? यहाँ तुम्हारा मैनेजर चर्या हो गया है। 6 थाली का मिला के 600 रुपया बिल होता है। 50% डिस्काउंट निकाल के 300 का बिल आना चाहिए ना। तो तुमने ये एफटी चार्जेस 1800 और दूसरे ये एफएस चार्जेस और 1800 मिला के 3900 का बिल बनाया है। अरे मुआ चर्या, तुझो मगज तो खराब नहीं हो गया है? लगे तो ठाको तो हूं तो मो पंहिंजे घर जो। मैन साहब हमारा बिल तो सिर्फ 300 रुपए है, बाकी 3600 रुपए सरकार का टैक्स है। अरे चरिया, सरकार का टैक्स वरी कौन सा? हमको चरिया वरिया बनाता है क्या? मैन साहब 1800 रुपए तो एफटी चार्ज, यानी फालतू टॉकिंग चार्ज। ऐ मुआ फालतू टॉकिंग चार्ज। हाँ, 1800 रुपए एफएस चार्ज, यानी फालतू सिटिंग चार्ज। ऐ चंडा 1800 रुपया फालतू की सिटिंग चार्ज। 6 लोग यहाँ पे बैठ के फालतू टाइम पास करेगा तो उसका चार्ज तो भरना पड़ेगा ना। निभागा, पहले तो ऐसे नहीं होता था। ये टैक्स वरी कब से शुरू किया है? मैडम, सरकार अपना इनकम बढ़ाने के लिए नया नया टैक्स लगाता है, वो टैक्स इधर देना पड़ता है। मुआ चौक चंडा, पहले बताता तो हम इतना बकबक नहीं करता ना, और ना इतना टाइम बैठता और टैक्स भरने से बच जाता। मैडम, आपने देखा नहीं, दूसरी टेबल वाले चुपचाप आते थे, जल्दी जल्दी खाना खाते थे और जल्दी चले जाते थे। मैडम, आप लोग पहले बैठ के आराम से बातें कर रहे थे और आराम से खाना खा रहे थे। हमको लगा कि आपको टैक्स भरने का शौक है। ऐ मुआ, हमने तो ध्यान ही नहीं दिया। मुआ चौक चंडा, ऐसा शौक वरी किसको होगा? अरे मुआ, कभी बैठने और बोलने पर टैक्स लगता है क्या? सरकार कुछ भी कर सकती है। हाँ मैडम, मैं अंदर की एक और बात भी बताना चाहता हूँ। अरे फट मुआ, कौन सी अंदर की बात? सरकार 3M बना रही है। अरे ये तो फूदने की टिक्की का नाम है, जो पेट के सूर को भगाती है। मगर ये 3M आपके सूर को बढ़ाएगी। अरे चंडे, तुम्हारा बिल देखकर वैसे ही सूर हो रहा है हमको। देश की सभी समस्याएं, रोटी, कपड़ा और मकान, और जनसंख्या को कम करेगी। और ही कैसे? अरे जल्दी बता, कंफ्यूज मत कर। 3M का मतलब है मेन मल्टीमीटर। मेन मल्टीमीटर?
ये मीटर आदमी को लगाएंगे तो आदमी की हर एक क्रिया को नोट करेगा। अरे पागल, मैं ये मेन मल्टीमीटर लगाएगा ही नहीं। पर अगर मेन मल्टीमीटर लगाएगा तो क्या होगा? आदमी कितनी बार खाएगा, पिएगा और क्या क्या करेगा, सब पर टैक्स लगेगी। अरे भाई फिर तो हम कुछ भी नहीं करेगा, आंख टेट भी नहीं करेगा। लगे तो टाउकी थी। वही तो, टैक्स की वजह से आदमी कुछ भी नहीं करेगा और समस्याएं कम हो जाएगी। पहलू ॾिसण जी भी टैक्स पवंदे, ईअं न थे जो सॼी पगार ॾिसण जी टैक्स में भरे छॾी। अरे हलो भाई हलो, जल्दी घर हलूं, ईअं न थिए सभु पैसा टैक्स में भरणा पवनि। अरे पोइ वरी खाईंदासीं छा, पीअंदासीं छा, वग़ैरह वग़ैरह कीअं कंदासीं? अरे भाग्यवान, मुंहिंजे पेट में हिते कुआ पिया घुमनि ऐं तूं हिते वेठी पंहिंजो ढिढ भरी। हेॾा सुठो थियो जो न आया, होटल ॾाढी महांगी आहे। हलो हलो त तव्हांखे घर हली 5 रुपए वारी नूडल्स थी ठाहे ॾियांव। हलो जेका तुंहिंजी मर्ज़ी, खाली 5 रुपए वारी नूडल। ॿियो न त छॾ त लुॾा। अरे सॼो ॾींहुं पई लुॾे, हाणे मूंखे बि लुॾाए रखियो अथई। हलो भाई हलो, जल्दी घर हलो, सब पैसा टैक्स में हली विया। हाणे छा खाईंदासीं, छा पीअंदासीं ऐं वग़ैरह वग़ैरह कीअं कंदासीं? माल ॾाढो भारी आहे। सब पैसा टैक्स में हलिया विया। अरे घुमण निंड मां उथी त हलूं। अरे लॻे थो वधीक उस ऐं वज़न सबबु वीचारो बेहोश थी वियो आहे। वरी कल्ह इनकम टैक्स जो नोटिस बि मिलियो अथसि, उनजो बि असर हूंदुसि ज़रूर। अरे पहलू भाऊ, पाण त कैंटीन में खाधो थे खाधो। हाँ, माल ॾाढो भारी आ। अरे भाऊ कैंटीन अञा पुगाई कोन आयूं। हाँ? जल्दी उथ, पेट में कुआ पिया ढुकनि। किथे छोकिरीअ तोखे अख बख त नहीं जो बेहोश थी वई? न, माल ॾाढो भारी आहे। बुख लॻी आहे, अंडा था वठजनि। हलाणे जल्दी कर। त होटल में जेको खाधो थे खाधो, उहो सभु सुपनो हो। हा हा, सपने में ही तुंहिंजो पेट भरजी वियो। हिते बुख में अंडा पिया वठजनि। चोर आहिनि। हलो लगी तो टाउकी थी। माल ॾाढो भारी आहे। मुआ छॾ त लुॾा, मुंहिंजे घर में तूं चोरी थो कर। ज़मीन में घुसाए छॾियो मारे करे। चोरी चोरी मुआ मुंहिंजे घर में चोरी कंदे। चोरी थो कर। हाँ? वाह, ते पंहिंजे घर जो मुआ छॾ त लुॾा, पाणी जा पहरेदार आहियूं। मुआ छॾ त लुॾा, मुंहिंजे घर में तूं चोरी थो कर। हाँ? मुआ छॾ त लुॾा, मुंहिंजे घर में तूं चोरी थो कर। असां पाणी जा पहरेदार आहियूं, सम्झे? मुआ नरक में थी मोकले। मुआ छॾ त लुॾा, मुंहिंजे घर में तू चोरी तो करी। हाँ? चोरी तो करी। होगा अपने घर का, भाग यहाँ से। हुन तो मो पंहिंजे घर जो। छॾ त लुॾा। हाँ? माल त ॾाढो भारी हो। असीं आहियूं
पाड़े जा पहरेदार